हज़ादारो असानी पाकिस्तान के नामर नवा ख़ान मीर फैज़ हुसैन टालपुर से गॾायूं खांसि पुछंदासीं के ॻाल्हियूं। साईं आलिम मौला आलिम साईं साईं मुकमल नालो तव्हांजो? साईं मीर फैज़ हुसैन टालपुर। मीर बगड़ भी तव्हांखे चवंदा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु मीर बगड़ चवंदा आहिनि साईं। मीर फैज़ हुसैन टालपुर उर्फ़ मीर बगड़। मीर बगड़ बिल्कुलु। तव्हां नोए खाने जी इब्तिदा कॾहिं कई? 1973 खां इब्तिदा कईसीं। ऐं पहिरियों नो असां जेको पढ़ियोसीं उन में मां हुयुमि, मुख़्तियार सुमरो हुयो ऐं मिठल ख़ासकेल हुयो। रोते रोते दिन गुज़ारे आबिद बीमार ने साईं जोहर शाह जो नो आहे प्रोबेबली उहो बि। ऐं 1973 में असां पहिरियों दफ़ो उहो नो गॾु पढ़ियोसीं सभिनी। ऐं नोह जो शौक़ु तव्हां किथां थियो? मां घर मां? नोहे जो शौक़ु साईं असांजे घर में असांजी ॾाढी मरोमा हूंदी हुई, उहा हर जुमे ते मजलिस कंदी हुई। ऐं असांजो नौकर हूंदो हुयो जवाहर नूर मोहम्मद शिदी, उहो मजलिस पढ़ंदो हुयो। अदा मरहूम मीर रज़ा हुसैन टालपुर उहो मजलिस पढ़ंदो हुयो ऐं जवाहर नूर मोहम्मद नोह पढ़ंदो हुयो। उन सां गॾु मां घर में नोहे पढ़ण जी इब्तिदा कई ऐं पोइ बाद में बि जुलूसनि में बि उन सां गॾु पढ़ियासीं नोहा असां। मीर रज़ा हुसैन में ज़ाकिर हुयो या आलिम टाइप? मौलवी हुयो उहो ऐं सेल्फ मेड मौलवी हुयो। हुन मदरसे में तालीम न वरिती हुई पर पंहिंजी सेल्फ स्टडी ते हुन सॼो रिसर्च कई तालीम वरिती ऐं आगा ग़ुलाम अली साहिब खां घणो मुतासिर हुया। अच्छा, तव्हां बाक़ाइदे पंहिंजी नोए ख़ान पार्टी कॾहिं खां ठाही? बाक़ाइदे असांजी नोआ ख़ान पार्टी तक़रीबन 76-77 में असां ठाहीसीं। कहिड़ा कहिड़ा दोस्त? उन में उस्ताद मिठल हुयो, मुख़्तियार सुमरो हुयो, बाबू हमीद हुयो, मंज़ूर हुसैन फाज़लानी मरहूम हुयो। तक़रीबन इहे माण्हू हुया स्टार्टिंग में। त तव्हां मक़सदु आहे कंहिं तनज़ीम जो हिसो रहिया हो या अलॻि सां नोए ख़ानी कंदा रहियो? असां जीअं हिते शुरूअ में अंजुमन सिपाहीबाज़ असां नंढेला गांधी ॾिसंदा था अचूं त मातमदारी शोबो मैरापुर में उनजे बिले आहे ऐं अंजुमन नौजवाननि शिया उनजी मैनेजमेंट जो हिसो उहे रहिया आहिनि। मैनेजमेंट जे हवाले सां उहे सॼा जुलूस उहे मैनेज कंदा हुया ऐं अंजुमन सिपाहीबाज़ जो फंक्शन मातमदारी हुयो त असां उन्हनि जुलूसनि में ई गॾु उन्हनि सां नोआ पढ़ंदा हुआसीं। हा उन्हनि जो। अच्छा, तव्हांजी जोहर साईं सां माना कॾहिं तुरसन? छो तव्हांजो हिकिड़ो घर मैराप ॿियो घर जेठो घर कोडी जी बि तव्हांजो घर आहे, मक़सदु आहे फैमिली सॼी सभु आहे। त जोहर साईं सां कॾहिं कीअं मुलाक़ात थी? साईं जोहर साईं खे त नंढड़े खां वठी असां ॾिसंदा था अचूं, उन्हनि खे नोहा उन्हनि जा ॿुधंदा था अचूं ऐं लेडीज़ में बि उन्हनि जा नोहा हलंदा हुया। असां नंढा हुआसीं त इन जो को हाणे प्रॉपर टाइम त कोन्हे पर 73-72 इन एज खां वठी असां ॾिसंदा था अचूं साईं जा ॿुधंदा। साईं जा नोहा तव्हां कॾहिं पढ़िया? साईं जा नोहा असां 1978-79 खां शुरू कयासीं। पहिरीं असां पंजाबी तरफ़ पढ़ंदा हुआसीं, पोइ साईं जा नोहा जॾहिं असां ॿुधासीं ऐं मौलाई साईं मरहूम असांखे नोह साईं खां वठी लिखाए ॾिनो हुयो जेको असां फस्ट टाइम हिते मसाहिब जे हवाले सां मैरापुर में नोह पढ़ियोसीं। मक़तल जे अंदरि आहे मिलण पियो को सकीना, उन खां पोइ कंटिन्यू असां साईं सां वाबस्ता रहियासीं। साईं जी शाइरी बाक़ाइदे तव्हां गौर फिक्र सां पढ़ियो आहे, का साईं जी शाइरी में का नवाण आहे की ॿियनि शाइरनि जे हवाले सां का ईअं? साईं जी शाइरी जेका आहे मोस्टली जेकॾहिं पढ़बी आहे त उहो ईअं फील थींदो आहे त ॼण हिन वाक़ई ही इज़ आई विटनेस ऑफ दैट इंसिडेंट। साईं जी शाइरी मां इहो फीलिंग थींदी आहे ऐं तारीख़ी हवाले सां बि उहा शइ उन शइ खे मैच कंदी आहे ऐं उन शइ खे माण्हू इनकार नथो करे सघे त ईअं न हूंदो। का बि हथरादू आर्टिफिशियल हुन में ॻाल्हि न हूंदी आहे, उहो तख़यलु अहिड़ो। बहरहाल साईं जी शाइरी हक़ीक़त जे बिल्कुलु क़रीब तरह। साईं जी शाइरी में तारीख़ जो टच ऐं तख़यल जो टच गॾु गॾु हूंदो आहे या ईअं शइ? न बिल्कुलु तारीख़ खां ॿाहिरि न हूंदो आहे ऐं तख़यल बि हूंदो आहे पंहिंजी ॻाल्हि। जीअं साईं इहो नो उर्दू में लिखियो हुयो, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाज़ारों में ज़रब। इहो तख़यल अजीब तख़यल आहे ऐं कमाल तख़यल आहे। इहो त इहो तख़यल आहे ऐं तारीख़ बि आहे। तारीख़ बि ईअं आहे ऐं तख़यल बि आहे, ॿई शयूं मिक्स इन में हक़ीक़त आई आहे। इन्हनि शयुनि खां इनकार नथो करे सघे। ऐं त पुराणे दौर में हिकिड़ी शाइरी हूंदी त मक़सदु आहे विछोड़े खां थलसानी शुरू थींदो हुयो। मसइलो जीअं उन खां पोइ वरी अठी रेबल ते नाले वारो मिसरो मक़्ते वारो मिसरो माण्हू शाइर मुकाईंदो हुयो। जीअं अख़्तर चनियोटी नो हूंदो, मेरी सैन बतुल गु ट्रै शामा पासे दे दर्द भुला छोड़े, पहली शाम अठावी रजब जी हई जॾहिं सईदा ताक वला छोड़े, पोइ करबला ज़िंदान। त मज़मून ते शाइरी माना तव्हां सम्झो त साईं कॾहिं एक्चुअली अॻे छा हूंदो हुयो त पहिरियां साईं साल में हिकु अधु नो लिखंदो हुयो, तमामु घणा नोहा न लिखंदो हुयो। पोइ उन में के मिक्सअप मसाहिब जे हवाले सां मिक्सअप बि हूंदा हुया। जीअं साईं इहो लिखियो त हिन दर्द सां को आल पैगंबर दे हज़ारा, इन में हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जा मिसरा बि आहिनि, त जनाब साईं बीबी उमे रुबाब जा मिसरा बि आहिनि, शहज़ादे जा मिसरा बि आहिनि। त इहे मिक्सअप बि हूंदो हुयो पर
पर्टिकुलरली 8 मुहर्रम जे जुलूस जे हवाले सां जेको कोटलिजी में साईं 8 मुहर्रम जे रात जो जुलूस निकिरंदो हुयो, मीर रज़ाइनस उन में पाण झंडो खणी उन में निकिरंदा हुया, त उन लाइ मौला गाज़ी उल्लो साईं पर्टिकुलरली साल में हिकु ज़रूरु लिखंदो हुयो, नओं ऐं उते पढ़ंदो हुयो। उहो जीअं नो साईं इहो लिखियो त इजाज़त जंग दी अब्बास कूं जे करबला हूंदी, इहो पर्टिकुलर साईं तॾहिं गाननि जूं तर्ज़ हूंदियूं, उन ते साईं इहो नो लिखियो हुयो। ऐं ईअं गम दे हाल करां कहिड़े रक़म गाज़ी दे, इहे साईं माना 8 मुहर्रम जे हवाले सां नवा लिखिया हुया, मज़मून ते इहे मिक्स बि लिखंदो हुयो, मज़मून बि लिखंदो हुयो, बिल्कुलु इहो पुराणी साईं जो। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजो तव्हां छा ख़्यालु आहे त माना पंजाबी शाइर जेके हूंदा हुया त माना पुराणे दौर में ईअं ई शाइरी कंदा त 28 रजब खां शुरू थी 8 रजब ख़तमु कंदा, ऐं जोहर साईं हिकिड़ो नओं ख़्यालु ॾिनो त मज़मून ते शाइरी लिखणु, ऐं पोइ पंजाब जा शाइर मजबूर थी पिया ईअं मज़मून ते, माना जदीद जेके शाइर आहिनि मसला जा हुसैन गौर आहे या ॿिया नौजवान शाइर आहिनि त उहे मज़मून हिक ई मज़मून ते लिखनि था, माना ईअं एक्चुअली छा आहे त मक़्तला रिहाई ते रिहाई 1992 93 ताईं असां पंजाब खे वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआसीं, ऐं उन में चकवाल हुजे, फैसलाबाद हुजे, शेखुपुरा हुजे, लाहौर, उहे मिक्सअप उन्हनि जा घणा नोहा हूंदा हुया। को नो लाल हुसैन हैदरी हिकिड़े मौज़ू ते नो लिखियो हुयो, ईअं हा ज़ैगमाबाद मक़सदु को ईअं लिखंदो हुयो हिकिड़े मौज़ू ते, न त अमूमन मिक्सअप लिखंदा हुया। ऐं साईं इहो रुझान आंदो त माना हिकिड़े मौज़ू ते नो लिखणु घुरिजे, हा। ऐं इन शइ खे पंजाब जे मुमनिन बि तमामु एप्रिशिएट कयो बिल्कुलु। तव्हां त माना सिंध पाकिस्तान जे खोड़े इलाइक़े में पढ़िया आहियो, त पंजाब में जोर साईं जी का मांग या फरमाइश करें तव्हां थी? हिन महिल बि एक्चुअल असां वटि सिंध में सराइकी जो को ख़ातिर ख़ास शाइर उन लेवल जो कोन्हे जंहिंखे असां पंजाब में पढ़ूं। हिन महिल बि जेकॾहिं असां पंजाब वेंदा आहियूं त हू माण्हू उतां जा मुमनिन असांखां इहा तक़ाज़ा कंदा आहिनि त कोई साईं का पुराना कलाम सुनाए, पोइ असांखे पढ़णो पवंदो आहे, उन हिसाब सां सराइकी में। जोहर साईं जी पहलोल हुसैन गौर, पंहिंजे हुसैन गौर किताब अमूल हुसैन उन में जोहर साईं जो माना तारीफ़ कई थी त माना सराइकी नोहन में साईं माना लिखंदो, माना पंजाब में साईं माना पंजाब में ज़हन में इहा शइ त साईं जेके पुराणा नोहा हूंदा उहे सराइकी हूंदा मुमकिन आहे माता इन दौर, माना इहा फरमाइश तव्हां बिल्कुलु इहा थींदी आहे, इहा फरमाइश बिल्कुलु अॼु बि असां पंजाब में थींदी आहे साईं खां पुराना कलाम सुनाए। ख़ासि करे हुसैन गौर त हिकिड़ी कचहरी में इहो बि ज़िक्र कयो त साईं जो इहो नो जेको आहे 1600 मील मुक गए, चई इहो कमाल नो लिखियलु आहे, ऐं मूंखे इन नो तमामु घणो मुतासिर कयो। गंबट में कचहरी दौरान हुसैन गौर साहिब जहिड़े अज़ीम शाइर इहा ॻाल्हि कई ऐं तमामु घणो मुतासिर। गौर साहिब जे हिकु थल में इहो बि थोरो आहे त 1600 मील मुक गए, अॻिते ॿी ॻाल्हि लिखियलु अथसि, माना इहे लफ़्ज़ उमुल हुसैन वारे किताब में गौर साईं जा लिखियलु आहिनि, माना गौर साईं बि जोर साईं जहिड़े शाइर खां बिल्कुलु साईं पुराणो शाइर आहे, ऐं ही साईं हिकु मौजज़ाती शाइर आहे। शुरू में हिते असां त नंढड़ा हुआसीं, पोइ घणो अम्मा जन इहा ॻाल्हि कंदा आहिनि त शुरू में मीर शौकत ऐं ज़वार नूर मोहम्मद 2 ॼणा नोहा पढ़ंदा हुया, पोइ उन्हनि ते माण्हू खिलंदा हुया साईं जोहर शाह नो, पोइ चवनि पिया त असां ख़्वाब लधोसीं त हल्को आहे जंहिंमें मातमिन खे गंजूं पियूं अछूं शलवारूं पियूं मातम पिया था कनि, हिकिड़ी बीबी आहे कारे बुरके सां जेका हिकिड़े खे ॿाह मां वठी कढे थी त तव्हां निकिरो ॿाहिरि, मां थी जोहर जो नो पढ़ां, मां जोहर जो नो पढ़ंदुमि, तव्हांखे कहिड़ी ख़बर जोहर जो नोहनि जी। इहो मौजो आहे, इहो बिल्कुलु हिकिड़ो अम्मा जन इहो मौजो ॿुधायो मूंखे बिल्कुलु। ऐं जोहर साईं मक्ते जो मक्तो माना ॾींदा नाले वारो मिसरो माना आख़िर में हर शाइर, पर जोहर साईं कॾहिं पहिरें पंहिंजे नाले जोहर सां को नो शुरू कयो? हा, साईं जो नो हुयो जोहर कहिड़े दर्द सुणावे हर हिकु दर्द सवाइ आहे, इहो नो साईं जो तक़रीबन अॼु खां 50-55 साल पुराणो नो आहे, असां नंढे लाइ ॿुधो आहे इहो नो, तमामु यानी प्राइमरी एज में वियासीं, इहो नो साईं जो बिल्कुलु आहे, जोहर कहिड़े दर्द सुणावे हर हिकु दर्द सवाइ, अक्सर मक्ते वारो मिसरो आख़िर में थींदो आहे, बिल्कुलु आख़िर में साईं। अच्छा, साईं अहिड़ा बि नोहा लिखिया आहिनि त जंहिंजो अगरि थल जो आख़िरी लफ़्ज़ इस्लाम ते एहसान ही भेण बिरादा, इहो बि ज़बरदस्त आहे, शबीर ते ज़ैनब दा बेहद हुया नुक़सान थिया एजा घर हो गया वीरान जंगल दे विच अल्लाह दी रज़ा कीते, इस्लाम दे मोहसिन ने हर शइ की थी कुर्बान कीते से। हाणे तव्हां अहिड़ी अजीब क़िस्म जी शाइरियूं जो। अच्छा, ॿी कोटलिजी जी शाही इमाम बारगाह में हिकिड़ो चौसठो लिखियलु आहे, ऐं हा सबील ते लिखियलु आहे उहो चौसठो। साईं खे मां चयोसि हीउ भला तव्हां लिखियो आहे सिंपल आहे, चए इहो बिल्कुलु सिंपल लिखियलु आहे पर इन जो हिकिड़ो कमाल आहे। मां चयो इन जो कहिड़ो कमाल आहे? साईं ॿुधाए पियो त अबजद जे हिसाब सां अलाह साईं जूं जेके सिफ़तूं उहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम
मुंहिंजो नालो ऐं इहा शाइरी जेका आहे अबजद जे सां सभिनी जो अंग साॻियो आहे वाह वाह ऐं इन ठाहिण में चई मूंखे घटि में घटि हफ़्तो लॻो वाह वाह वो सिट का याद था सबील पी प्यास कर जोहर शहीद करबला की जोहर शहीद करबला की प्यास यादि कर सलवात पढ़ सबील पी अब्बास यादि कर हाय 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 इहो साईं जो कमाल लिखियलु आहे कमाल लिखियलु आहे इन डेप्थ में वञिबो त माण्हू बिल्कुलु मौसम नक़ी बिने शेर ते जोर साईं खे ॾाढो दाद ॾिनो हुयो बिल्कुलु अच्छा तव्हां भला जोर साईं खां कॾहिं वेही नोहा लिखराया मक़सदु आहे इलाही दफ़ा साईं गाना ऐं साईं जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा हुई त अगरि साईं जो मौज़ू स्टार्ट कंदो हुयो या नओं स्टार्ट कंदो असांखे सम्झ में न ईंदो हुयो फ़र्ज़ु कयो असांजी हाणे नंढिड़ो ज़हनो शाइर जी पंहिंजी अप्रोच आहे पोइ साईं खे चवंदा हे असांखे मज़ो नथो ॾिए पोइ चवंदो मटायूं था हाणे जीअं साईं जो हिकिड़ो नओं उस्ताद कमनारनि पढ़ियो तमामु हाई लेवल जो न हो असांजो नाक़िस अक़ल मुताबिक़ उहा सम्झ में ॻाल्हि न पई आई साईं नो लिखियो 14 इल्मां दी फाज़िला बीबी ज़हरा गई दरबार पोइ मां साईं खां सुवालु कयो मां साईं 14 इल्म सिर्फ़ु साईं वटि हुया चई बाबा तूं सम्झी नथो न मां 14 इल्मनि मां हिते मुराद 14 इल्म न आहिनि पर हिन काइनात जा 14 तबक़ आहिनि उन्हनि जो इल्मु साईं वटि मां साईं खे दाद मां कमाल हा कमाल मां कमाल आहे वाह 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 त इहे साईं जी शाइरी जूं तमामु डीप ॻाल्हियूं हुयूं जेके आम माण्हू खे बि सम्झ में न ईंदियूं हुयूं हा बाक़ी उहो साईं एक्सप्लेन कंदो हुयो उन्हनि शयुनि खे रिस्पॉन्सिबिलिटी सां ॿुधाईंदो हुयो ऐं उस्ताद कमरान जो तमामु ज़बरदस्त नो पढ़ियल आहे इहो यादगार नो आहे यादगार नो आहे ऐं साईं जी शाइरी इहो ॿुधो थल माना थोरो गहराई में वञी लिखंदो सानी ते वज़ाहत कंदो मज़मून जी या मिसरे ताईं मज़मून जी वज़ाहत करे छॾींदी न एक्चुअल छा हो त साईं खां काफ़ी दफ़ा ईअं बि चयो त नो लिखाईंदा साईं सादा लफ़्ज़ विधा अथव छा आहे साईं जो मक़सदु इहो हूंदो त मां जेको नो लिखां थो उहो ईअं महसूसु कंदे लिखां थो त मां हिन महिल जुलूस में बीठो आहियां उते पढ़ां थो उते छा माहौल हूंदो ऐं उते पोइ उन नोए जो असरु छा थींदो ईअं ई असां लिखायोसीं मक़तल जे अंदरि आई मिलण पियूं कुझु सकीना तमामु सिंपल नो हुयो मां नो हिन में मसाइब चई बाबा हा ॿुधूं ॿुधायूं ॻाल्हियूं चई बाबा मां जेको नो लिखंदो आहियां उहो जुलूस में बीह करे ॼण लिखंदो आहियां त उते हिन महिल छा माहौल हूंदो ऐं उते माण्हुनि जी कैफ़ियत छा हूंदी उन हिसाब सां उहो नो ॾींहुं कहिड़ो हूंदो उहो हा बिल्कुलु ऐं हिते असां लिखाया आयासीं बोलाईसीं असां नो सभु मुमकिन चवनि यार कहिड़ो नो लिखायो सीड़जी आओ ऐं नो तव्हां ॾिठो त हिते मसाइब तारीख़ी मसाइब मेरापुर जे शहर में इहो पहिरियों तारीख़ी मसाइबी नो माना मेरापुर ताईं या हिते ताईं मोमिनीन माना हल्के में तव्हांखे जो कढो मीर साहिब खे ॿाहिरि कढो मोमिन को शहीद थी पए ऐं तव्हांखे असां यादा ॿाहिरि कढी खणी वियासीं मक़सदु आहे इहो मेरापुर तारीख़ में अहिड़ो नो अॼु ताईं न थी सघे बिल्कुलु अहिड़ो मसाइब जो मोमिनीन आउट ऑफ कंट्रोल थी आहे सफ़ा ऐं डॉक्टर साहिब वारनि त चयो त वाह नो बंदि कयो त दुकाननि खे बायूं बायूं न मोमिन ॾियनि ऐं हरू भरू आउट ऑफ कंट्रोल थींदो बंदि करे नो बंदि करायो बिल्कुलु अहिड़ो ई माहौल को माना पंहिंजे होश में न हुयो बिल्कुलु ऐं इहो साईं जी शाइरी जी इहा कैफ़ियत हूंदी त साईं जुलूस खे मद्देनज़र रखी उते छा माहौल हूंदो उते छा मिज़ाज हूंदो मोमिननि जो उन हिसाब सां साईं लिखंदो पर कॾहिं ईअं थियो तव्हां कॾहिं साईं खां मक़सदु मिसरा चेंज कराइबा आहिनि माण्हू लिखण वारी हिकिड़ी पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे सोच हूंदी आहे ऐं सम्झण ऐं पढ़ण वारी हिकिड़ो पंहिंजी सोच हूंदी आहे तव्हां कॾहिं अटकियो साईं त बाबा हीअ शइ न हीअ न हीअ शइ ऐं पोइ रंजी थियो हुजे या हुन तव्हांखे इनकार कयो हुजे न शइ न कंदो मां जीअं मां थो लिखां इहो सही आहे न साईं अहिड़े क़िस्म जी का बि असां सां रंजिश वग़ैरह न कई साईं असांखे जे साईं खे ॻाल्हि वणंदी हुई त उनखे एप्रिशिएट कंदो अगरि हुनखे असांजी ॻाल्हि मज़ो न ॾींदी त हू हुनखे एक्सप्लेन करे ऐं असांखे सेटिस्फाई हा सेटिस्फाई कंदो त हिन जो मक़सदु हीअं आहे हीअं आहे मां पंहिंजे ख़्याल सां हिन हिसाब सां लिखियो आहे ऐं इन जे करे ऐं साईं मरहूम जन तमामु महिरबानी हुया न सिर्फ़ु अज़ादारी पर दुनियादारी में बि मुंहिंजो उस्ताद हुयो साईं ऐं साईं जन इहो मूंखे अथॉरिटी ॾिनी हुई त तूं जेकॾहिं को लफ़्ज़ मुंहिंजे नोए में तब्दील करीं थो तूं भले कर हा ऐं उनजो मफ़हूम तब्दील न थिए बाक़ी भले हा लफ़्ज़ भले तब्दील कर उन मफ़हूम तब्दील न थिए एतिरी महिरबानी हूंदी साईं जन जी असांजे तमामु अच्छा कॾहिं कॾहिं माण्हू थल पंहिंजो बि ॾींदो आहे पंहिंजो ख़्यालु खणी ईंदो आहे माण्हू शाइर ते इहे मुंहिंजो मां ख़्यालु जोड़े आयो आहियां हिन ख़्याल खे तव्हां पंहिंजे सिटुनि में मूंखे लिखिजो ईअं तव्हांखे ख़्यालु जोर सां शेयर कया इहे असां बिल्कुलु उस्ताद कमर जन जो भिटशाद मेन प्रोग्राम हूंदो हुयो साल में पोइ उन में हिकिड़ो नो साईं खे असां लिखायो हुआसीं ज़िंदान शरीफ़ असीरांदा अॼु मैं त तूं मोकिलाई वेंदा इहो असां साईं खे थल शेयर कयो हुआसीं पोइ उनखे साईं अॻिते वधायो हुयो इन नोए खे ऐं साईं कई दफ़ा हाणे हिकिड़ो दफ़ो छा हुयो त हिते 3 ॾींहं साईं सां लगातार गॾु हुयासीं उस्ताद कमर असां भिटशा जो टाइम मथो हुजे साईं नो आमद न पई थिए नोए जी आहे त आमद बि साईं हा आमद न पई थिए कोॾी जी में राति रहिया हा
कोटली में रात रहियासीं, वरी खैरपुर मां पंहिंजी ज़मीन ते साईं असां कमरे खणी वियुसि, वरी मोटी अची हिते असां ओताक में राति रहियासीं, पर थल बि न ठहियो। वाह वाह। ॿिए ॾींहुं सुबुह जो 10 बजे साईं चवंदो आहे मूंखे ॾुध पीआरियो 2-3 गिलास, पोइ साईं खे लस्सी 2-3 गिलास पीआरियासीं। साईं चवण तव्हां ॿाहिरि वियो, मां निंड कयां। साईं कलाक सवा निंड कई, असां कमरे असां विरांडे में वेठासीं। कलाक सवा निंड करण खां पोइ असां ॿिन्ही खे सॾु कई, चई हेॾे अचो। पोइ चई भला हे ॾिसो थल लिखियईं, असांखे चई भला हे थल ॾिसो। उहो पोइ इहो नो लिखियईं लखवार थी वियो आहे सदके में साइण ज़ैनब दे सफ़रा, मां कमाल आहे। असांखे भला सानी साईं, चई सानी हीअ आहे त काइनात निसार में कर छोड़ा ख़ातून जी धी दे कदमाल, असांजो कमाल आहे। बसि चई तव्हां हाणे ॿाहिरि हलो। 15 मिंटनि खां पोइ सॾु कई, 2 नुआ लिखी ॾेई। हिकिड़ो इहो नो लिखी ॾियईं, ॿियो मजबूर हाणे ॾसवीरनि कीअं लाशकूं गल्ला, 2 नुआ असांखे कंप्लीट कया। ऐं उहे तारीख़ नुआ असां कमरा बिटशा ते, इहे कोई नुह न थियो आहे हुननि जो। ऐं साईं सां नो लिखण में तव्हां कॾहिं वेठो ख़्यालनि जी ॾे वठ या लफ़्ज़नि जी ॾे वठ थींदी आहे? इहा थींदी आहे, बिल्कुलु थींदी, बिल्कुलु थींदी। काफ़ीअ ते डिस्कस कंदा हुआसीं। साईं पहिरियां काफ़िया सिलेक्ट कंदो हुयो, हीअ 8-10 काफ़िया आहिनि, उन में कहिड़ो काफ़ियो किथे यूज़ थिए, साईं बिल्कुलु डिस्कस कंदो हुयो ऐं उन शइ खे वेलकम कंदो हुयो साईं। इहा हुनजी ख़ासियत हुई। इहो महसूसु न कंदो त मां शाइर आहियां, तव्हां पढ़ण वारो, तव्हां मुंहिंजे पोयां हलो, मां तव्हांजे पोयां कीअं हलां? न न न, हुन वटि वॾाई त हुई कान न, हू हर सुठी शइ खे वेलकम कंदो हो साईं जी, इहा आदत हुई बिल्कुलु। ऐं इहा हिकिड़े अज़ीम शाइर जी निशानी आहे, इहा हिकिड़े अज़ीम शाइर जी निशानी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, जेका शइ हुनखे फर्दर सुठी लॻंदी त उहा चवंदो वाह वाह कमाल आहे। मेरी आख़िरी ॻाल्हि, तूं मन ज़ालिम में को क़तल करण तूं पहिरियों थल इहो कंहिंजो? इहो थल साईं सां नो लिखायोसीं, ऐं इहो थल बि मिक्स में ई सम्झो ख़याल भला इहो? हा ख़याल इहो असां ॾिनोसीं साईं खे, ख़याल साईं। तव्हां कई दफ़ा माना ख़याल जोड़े साईं शाइर में ख़याल खणी ईंदो आहे, का नई शइ तारीख़ में पढ़ंदो आहे। माशाल्लाह तव्हां आलिम घराणे जा फ़र्द आहियो, तव्हां तारीख़ में तव्हां टच आहियो, अक्सर तव्हांजे हथ में तारीख़ किताब ॾिठा आहिनि सदाईं पढ़ंदे, त ज़रूरु तारीख़ में का नई ॻाल्हि माण्हू पढ़ी वठंदो आहे त शाइर सां ईअं शेयर कंदो आहे। बिल्कुलु ईअं काफ़ी दफ़ा थियो। हाणे जीअं अॼुकल्ह जे शुरा हज़रात खे मां हिकिड़ो मौज़ू ॾिनो हुयो त इनल हुसैन मिसबाउल हुदा व सफ़ीनतुन निजात, इहो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन करबला में कीअं प्रूफ कयो, इन ते नो लिखो, पर शाइरनि कोन लिखियो आहे। मां गौर साहिब खे बि रिक्वेस्ट कई, बलोल साहिब खे बि, इवन ॿियनि शाइर शुरा हज़रात खे बि, पर न ईअं जेकॾहिं साईं खे इहा शइ शेयर कजे त बिल्कुलु इन ते लिखिया। ऐं इहो कमाल हो, जोर से अबुल कलाम हुयो, उन कमाल हुयो। साईं जी हुन ते ख़ासि महिरबानी, बिल्कुलु तहज्जुद गुज़ार माण्हू हुयो, इबादत गुज़ार साईं, उहो तमामु इबादत गुज़ार माण्हू हो। ऐं अमूमन मुसल ते ई नो लिखींदो, मक़तल जे अंदरि आहे मिलण बि, असां हुनखे निंड मां उथारियोसीं, निमाज़ जो टाइम थियो, निमाज़ पढ़ी मुसल ते नो लिखींदो आहियूं साईं। शाही इमाम बारगाह में नो लिखींदो आहियूं, उते निमाज़ पढ़ी नो लिखींदो आहियां असांखे, उहो बाक़ाइदे। तव्हां पाण बि नो लिखिया? 2-3 नो आहे लिखियासीं असां। यादि आहे मूंखे हिन महिल ज़हन में आहे, हा हिन महिल ज़हन में आहे, लिखिया हुया। ईअं दुनियावी शाइरी बि थोरी घणी कई, नुहा बि 2-3 लिखियासीं, पर तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे, इहा असांखे खणण खां घणी आहे। इन लाइ ॾिसो नी, असां इन लाइ बाअमल माण्हू खपे। असां 24 कलाक पंहिंजे बैंकुनि जे धंधनि में, पंहिंजे ज़मीनदारनि जे चकरनि में पुराऊं, हिन शइ लाइ टाइम खपे ऐं डिवोशन खपे। डिवोशन साईं सॼी उमिरि डिवोट करे छॾी न, हुन ॿियो कमु ई कोन कयो, सॼी उमिरि डिवोट करे छॾी। अच्छा, माना तव्हांजो माना इहो नौकिरी खां अलावा को सिलसिलो आहे ख़ानदानी, माना ज़मीनदारी वग़ैरह? हा ज़मीनदारी आहे, बिल्कुलु ज़मीनदारी त असांजो माना वॾनि जो पेशो आहे, उहो हले थो पियो ऐं इनशाला हलंदो रहंदो। ऐं छा आहे त अज़ादारी ऐं ज़ियारतूं इहे मेन असांजा एक्सपेंडिचर्स इहे ई हूंदा आहिनि, माना मेन इहे करणा हूंदा आहिनि, ऐं इहे इन्हनि शयुनि मां ई करे सघूं था असां, ऐं कंदा आहियूं इनशाला, मौला क़बूल फरमाइनि। जोर साईं जो माना शाइरी खां अलावा कोटली जी आज़ादारी में को हिसो शेयर मक़सद ॿी पर ड्यूटी साईं जी हुई हुते? साईं खे शुरू में मीर साहब, मीर हिज़ाइनिस साहब बाउंड कंदो हुयो मुहर्रम अल्लाह ज़ाकिरीन जो अरेंजमेंट करण लाइ, छो त साईं सॼे पाकिस्तान में पॉपुलर हुयो न शाइरी जे हिसाब सां। कई पंजाब ज़ाकिरनि खे बंदब लिखी ॾींदो हुयो, मसाहिबनि जे हवाले सां उहो लिखाईंदा हुया साईं खां, कई कसीदा लिखाईंदा हुया, बंदब लिखाईंदा हुया। पोइ साईं जो उन्हनि सां कॉन्टेक्ट खणो, पोइ मीर साहब इहा ड्यूटी साईं ते रखंदो त ज़ाकिर घुराए, महिरम कहिड़ा ज़ाकिर घुराए, उन लाइ तूं ॻाल्हाए। पोइ साईं हितां वेंदो हुयो उन्हनि सां ॻाल्हाइणु, हा उतां ज़ाकिर पोइ साईं करे ईंदो हुयो, उन्हनि खे बिल्कुलु पढ़ाईंदो हुयो, ऐं साईं खां कंद न कढाईंदा हुआ। हा बिल्कुलु, हा छो त बंद कसीदा पढ़ंदा हुआ साईं जा। हा रज़ा बादशाह बि ॻाल्हि ॿुधाई, चए नंढड़ो मूंखे ज़ाकिरी मुंहिंजो उस्ताद आहे जोर से, उहो कीअं भला चई, मां नंढो मूंखे हिकिड़ो बंदु लिखी ॾिनई, मैं ऊ मक़सूम दा ज़ाकिर हां जंहिंजी मां आहे कुफ़ बेगानी।
से ॾाढो मसाइब थियो आस्ते आस्ते मां पोइ ईअं ज़ाकिर थियो माना साईं ज़ाकिर जे लाइ बंद बि लिखिया तमामु तमामु साईं बंद कसीदा कई लिखिया ऐं साईं जी शाइरी जा कुझु अहिड़ा पहलू आहिनि जेके आम शाइर न कया आहिनि साईं ओसारा तमामु ज़बरदस्त लिखिया आहिनि सिंधी ओसारो हिकिड़ी सिंधी सिंफ़ आहे शाइरी जी ऐं लेडीज़ में तमामु घणी पॉपुलर आहे जेंट्स में बि पढ़ी वेंदी आहे ऐं तमामु मसाइबी ओसारा आहिनि जो हुन ते एतिरो मसाइब थींदो आहे जो मां छा ॿुधायां अच्छा ओसारे जी ॻाल्हि निकिरी आहे त मां कमु पियो कयां ओसारनि ते माना ओसारा हिकिड़ी शाइरी बहितरीनु सिंफ़ आहे ऐं अक्सर असांजे मस्तूरात जी अज़ादारीअ में इहा ॾंढ ते चई वेंदी आहे पंहिंजो हिकिड़ो असांजे साहतीअ पंहिंजो हिकिड़ो रंग आहे ओसारे चवण जो लाड़ जो पंहिंजो रंग आहे हिकिड़ो ऐं उत्तर जे लाइ कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रंग रहियो आहे असां तव्हां जीअं ओसारो किथां आयो कीअं आहे को आहे काई शइ तव्हांजी अमा मोहतरमा बि मेहरापुर शहर जे ओसर जी पहिरीं शाइर आहे ऐं मीर अनवर टालपुर कोडी वारे ॿुधाए त असां बचपन में पढ़ंदा हुआसीं पोइ अमा ऐं हिकिड़ो ओसारो लिखियो हुयो माना तव्हांजी वालदा जे नाले उन ॿुधायो तव्हां बि ॿुधायो असांखे ऐं मां पंहिंजे मेहरापुर जे अदादे किताब में ज़िक्र कयो मुंहिंजो त मेहरापुर शइ पहिरीं ओसारे जी शाइर आहे त तव्हां जे ई घर माना सिलसिला इहे इशू था पर सम्झो किथां ओसारो असां वटि माना इहो एक्चुअल अमाजन सां मुंहिंजो डिस्कस थियो हुयो इन बारे में जॾहिं तव्हां चयो अमाजन जो चवणु हुयो त हिते ओसारो त क़दीम आहे पर मरहूम मीर ग़ुलाम अब्बास जी घरवारी हा उन्हनि हिते खोंबे जो बि ऐं ओसारे जो बि मोस्टली स्टार्टिंग माना उन्हनि ई कई असांखे जेका चइनि सांभर आहे त उन हिसाब सां ऐं उन्हनि हिते स्टार्टिंग कई सॼी तक़रीबन अच्छा खोंबे दस्तार मुबारक माना इहो माना 6 मुहर्रम जो माना जलूस सिलसिलो पोइ त आस्ते दस्तार पोइ सिलसिलो अचर शीदीअ शुरू कयो हिकिड़ो मतिलबु खोंबे 6 मुहर्रम जो जलूस जी इब्तिदा हिकिड़ी थींदो आहे पिणु मुख़्तसिर पोइ आस्ते आस्ते वरी पैगाम वधी ईंदो आहे इहा शइ थींदी आहे मतिलबु इहो माना क्रेडिट मीर ग़ुलाम पास बिल्कुलु जे माना घर ॾांहुं उन वञे थो पोइ इहा शइ आस्ते आस्ते वधी माना ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन माना जलूस जी इन गवाह तव्हांजी अमा मोहतरमा आहे ऐं माशाअल्लाह हिन महिल उमिरि हुनजी अंदाज़नि अमा जी तक़रीबन 90 प्लस आहे माना इहो वॾो हिकिड़ो अरसो आहे इहो माना जहिड़ो कर माना कॾहिं कॾहिं सदी ताईं इहा शइ ऐं हूअं बि असांजी शर अदादारी खे तक़रीबन 1.25 सदी थी चुकी आहे ज़ाहिरी अॻु में जेका शइ इब्तिदा थी हूंदी त उन्हनि जी मौजूदगीअ में या उन्हनि जे अखियुनि जा ॾोहे सभु शयूं इहे थी हूंदियूं कुझु साल पहिरीं हिते वॉशिंगटन यूनिवर्सिटी जी हिकिड़ी प्रोफेसर आई उहा PhD बि करे ताज़ियनि ते पोइ मीर लालू सेन बि हिते आयल हो लंडन मां उन वक़्त में पोइ उहो गॾिजी उनखे ताज़ियो विज़िट करायो हुअसीं मीर साहिबनि वारो पंहिंजो वॾो ताज़ियो हुन एज पुछी राउंड अबाउट असां हुनखे ॿुधायोसीं 125 साल 150 साल या माना 200 ईयर्स जे अंदरि राउंड अबाउट उन में ॿुधायोसीं पोइ हुन ॿुधायो इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अहिड़ा 2 ताज़िया चई मां बांग्लादेश में ॾिठा बांग्लादेश में अहिड़ा 2 ताज़िया ॾिठा जिन ते साॻी गुलकारी साॻे ई नमूने जो कमु थियलु हो ऐं उहे बि इन ई एज जा हुया तंहिंजे करे जेका तव्हां एज ॿुधायो था इहा करेक्ट आहे बाक़ी कोडजी वारा ताज़िया चई इहे जेके आहिनि उहे हिन खां पोइ जा आहिनि अच्छा हा असल में त ही अहिड़ा शिकारपुर में बि हिकु ताज़ियो असांखे शिकारपुर माना माना काठ जो रंपी ते कमु जेको थींदो आहे उहो माना मर्कज़ रहियो आहे ऐं इहे ताज़िया हिंदुस्तान मां जेकी रिसर्च कई त इहे असांजे ताज़िया इहे गुलकारी इहा शइ आहे त उहो वधे थो माना इंदिरा पूनावाला सुठी शाइर दोस्त आहे जंहिं हुनजो तव्हां चओ तव्हांजी फैमिली सां उहे माण्हू न रहिया आहिनि उन फैमिली सां असां मिलाए सघूं था पोइ उहो हिंदुस्तान जा रोहिला ख़ानदान हुयो रोहिला ख़ानदान इहो कमु कंदो हुयो शीशा घर माना रोहिला ख़ानदान पोइ बांग्लादेश या मेहरापुर त माना इहो सॻो जान इहे उहो ख़ानदान रोहिला ख़ानदान जो कमु आहे इहो पर हाणे उहो जदीद दौर थी वियो आहे जदीद दौर थी वियो आहे इहा शइ आहे ईअं न अच्छा पंहिंजो हाणे जौहर साईं जे वे खां पोइ तव्हां कंहिंखे पिया पढ़ो या अहिड़ी उहा कर तव्हां सम्झो था त माना साईं एक्चुअली सिराइकी जे हवाले सां त ख़ाली आहे असां जंहिं मयार जा सिराइकी पढ़िया आहिनि उन मयार जी शाइरी मिले कान थी हिन महिल हितां वरी बि गौर साहिब जे मां कुझु न कुझु झलक ईंदी आहे ऐं सिंधी जेके शाइर आहिनि उन्हनि में बि रुपए मां चाराना मुरीद अब्बास लुंड जो सिंधी मां मुराद सिंध जा शाइर सिंध जा शाइर जेके सिराइकी था लिखनि मुराद सिंध जा शाइर जेके सिराइकी था लिखनि उन में वरी बि मुरीद जा कुझु न आहे मुरीद अब्बास लुंड किथां जो कोट बंगले जो साईं जो शागिर्द आहे जो साईं जोहर शाह उन जे नोन में मसाइब जे हवाले सां वरी साईं जी झलक कुझु नज़र ईंदी आहे बाक़ी
ॿियो सराइकी जी लेवल उहा आहे त शाइरनि जी उहा न आहे। अच्छा, सराइकी में खंजे सिंधी लहजे में जोर सां लिखनि थो कि ठेठ सराइकी बि हूंदी जे पंजाब जा इशारा लिखनि था पिया मक़सदु आहे, ऐं साईं जी ॿोली आम अनपढ़ियल माण्हू बि सम्झी वेंदो हो जहिड़ो माना उन माना ताईं माना इहो मक़सदु ताईं। एक्चुअली छा हो त साईं जा वॾा पेशावर जा हुया ऐं साईं वारनि जी मदर टंग हिंद कोई, इन जे करे सराइकी ते साईं खे सुठो उबूर हुयो ऐं असांखे ई सम्झाईंदो हो त बाबा हिन लफ़्ज़ मां हिते हीअ मुराद आहे, हिन लफ़्ज़ मां हीअ माना आहे, जेकॾहिं हिनखे तव्हां थोरो उचार खे चेंज कंदव त हिन मां मतिलबु फिरी ईंदो। इन जे करे साईं खे तमामु घणी नॉलेज हुई सराइकी, माना ॿोली ते साईं ठीकु ठाक अबूर हुयो, तमामु उबूर हुयो साईं, तमामु उबूर हुयो सराइकी ते साईं खे, तमामु उबूर हुयो। ऐं हाणे असां मोस्टली उर्दू सुठी था लिखनि हिते, हशमत बहलोल सुठी थो लिखे, वसीम अब्बास हाशमाणी आहे हिंगोरजा में, तमामु नौजवान छोकिरा तमामु सुठी थो उर्दू लिखे, इवन ॿिया शाइर आहिनि उर्दू सुठी था लॻनि, पर सराइकी जो मयार उहो असांखे नज़र नथो अचे। हुसैन गोरियानवाज़ सुठा हूंदा आहिनि, उहे के असां सिलेक्ट करे पढ़ंदा आहियूं। अख्तर चिन्नी भला या तव्हां पुराणे दौर में ग़ुलाम मोहम्मद ज़की जा नॉवल पढ़िया तव्हां, त पर उहे जी सराइकी कीअं माना उहे तमामु सुठा आहिनि उहे बि, पर छा आहे न, पर हा एक्चुअल छा आहे न त पंजाब वारनि जी सराइकी ऐं साईं वारी सराइकी में थोरो फ़र्क़ु हो। साईं वारी तमामु आसान सराइकी, सलीस हुई। इवन तव्हां हुसैन गोर जनवानी जी स्टडी कंदव त हुननि जा आम माण्हू सम्झ में, हालांकि हुनजा ख़्याल तमामु वॾा आहिनि, पर हू आम माण्हू खे सम्झ में न ईंदा, तंहिंजे करे साईं तमामु सलीसो ऐं आम फम शाइर हो। अनपढ़ियो माण्हू साईं जे कलाम खे माना सम्झींदो रोई पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई हुयो साईं, बिल्कुलु ईअं ई हुयो। ऐं गौर साहिब खे शाइरी खे थोरो माना डिक्शनरी खे ॾिसणो पए थो या कंहिंसां रुजू करिणो पए थो, हिन लफ़्ज़ जी माना छा आहे? हा, गौर साहिब जी शाइरी तमामु मयारी आहे, पर कॉम्प्लिकेटेड आहे, थोरी आम माण्हू खे सम्झ में घटि ईंदी आहे। इहा शइ आहे गौर साहिब जे शाइरी में का नवाण ॿियनि शहरनि जी भेट में? गौर साहिब साईं काफ़ी नुहा हाणे तयारी जा नुहा फ़र्ज़ु कयो, साईं बि तमामु ॾाढा ज़बरदस्त लिखिया, ऐं लाल हुसैन हैदरी बि लिखिया, कई मशहूरु आहे तयारी जे नॉवल में। पर साईं जो गौर साहिब हिकिड़ो नो साईं हैदर साईं पढ़ियो हुयो, गिणके तादाद मुसाफ़िरां दी, कमाल कमाल नो लिखियलु आहे, ऐं अहिड़ो नो तयारी जो मां न ॿुधो आहे, ज़बरदस्त नो लिखियलु आहे, ऐं साईं हैदर साईं तमामु सुठो नो पढ़ियो आहे, उहो बहितरीनु नो आहे। गौर साहिब मयारी शाइर आहे साईं, तमामु तमामु ज़बरदस्त। मुंहिंजे ख़्याल गौर साहिब जे शाइरी में हिकिड़ी शइ आहे त जेकी बि शाइरी शेर खणिबो गौर साहिब जो, उन में तारीख़ ऐं तख़युल गॾु गॾु थो हले, माना हिकिड़ी सीट तख़यल त ॿी सीट तारीख़, इहा हिकिड़ी नवाण आहे गौर साहिब जी। बिल्कुलु बिल्कुलु गौर साहिब तारीख़, हुनखे तमामु सुठी नॉलेज आहे नी, हुन सां कचहरी थियूं, हुनखे तमामु सुठी नॉलेज आहे, हुन बि कई क़सीदा लिखिया आहिनि, कई सुल्फू शाइरी जूं हुन बि लिखियूं आहिनि, ऐं हू बिल्कुलु तारीख़ खां हटी करे, ऐं ग़लति ॻाल्हि हुनजी न हूंदी आहे। पर ॿियनि शहरनि जे मक़सदु हुन या त तख़यल हूंदो आहे या तारीख़, हे माना मेलाप तारीख़ तख़यल मेलाप इहो माना बरक़रार रखण सुठे नमूने, इहा हिकिड़ी बिल्कुलु बिल्कुलु हू तमामु मयारी शाइर आहे। जोहर साईं जे शाइरी में माना तख़यल टच घणो हूंदो हुयो, छा ख़्यालु आहे? तख़यल टच बि हुयो, बिल्कुलु हुयो, ऐं साईं जी जेका शाइरी हुई न, उहा इहो प्रूफ कंदी ॼण ईअं मुमकिन आहे, ईअं थियो हूंदो। इहा शइ इहा शइ मुमकिन आहे, इहा शइ थी हूंदी, ईअं महसूसु थींदो ॼण इहा हक़ीक़त आहे, ईअं थियो हूंदो, इन जे करे वधीक इफेक्ट हूंदा हुया ऐं मसाइब थींदो हुयो साईं। बिल्कुलु विछोड़ो हुजे या रिहाई हुजे या मक़तल हुजे, बाज़ार हुजे, दरबार ज़िंदान हुजे, बिल्कुलु हिकिड़ा एहसास। पर पंजाब जे दोस्तनि बि रिहाई लिखी आहे, जोहर साईं बि इलाही लिखी रहा। जोहर साईं शाइरी रिहाई कीअं आहे माना लॻी तव्हांखे? रिहाई ते साईं खे तमामु उबूर हुयो, ऐं साईं कई नुहा लिखिया आहिनि रिहाई ते, ऐं ख़ासि करे उस्ताद कमल वारनि त लाजवाब नुहा पढ़िया आहिनि रिहाई ते, नए नए रंग में रिहाई, बिल्कुलु, ऐं ॾाढा लिखिया आहिनि साईं। जोहर साईं विछोड़ो वारा पंजाब जो बि तव्हां बि पढ़ियो, माना जोहर साईं जो विछोड़ो बि तव्हां पढ़ियो, विछोड़ो कीअं माना? विछोड़े जा साईं जा नुहा साईं मां तव्हांखे छा ॿुधायां, हाणे बसि कमाल आहे, कमाल आहे, ॾाढा ज़बरदस्त नुहा लिखिया, ऐं हक़ीक़त बिल्कुलु अकासी कंदा, बिल्कुलु हक़ीक़त जी अकासी कंदा आहिनि। हर पासे खां विछोड़े खे माना लिखियो, हर पासे खां साईं, हर पासे खां, ऐं हर दर्द खे महसूसु कयो, हर कंहिं ते महसूसु कयो। मां त साईं जा विछोड़े जा नुहा पढ़िया आहिनि, पर ईअं लॻंदो आहे ॼण मां उते एनी गवाह बीठो हुउमि, ईअं महसूसु थींदो हुयो। ॿुधंदड़ खे माना उहो वांगुर मां वठी हुन मंदर ते पहुचाईंदो ॼण, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई हो साईं, बिल्कुलु ईअं ई हो, ॼण साईं ॿुधाए पियो, ॾेखारे पियो त ही सॼी हीअ रिकॉर्डिंग आहे, हीअ यानी फिल्म जी रिकॉर्डिंग आहे, तव्हां ॾिसो।
पूरो वाक़ियो बिल्कुलु 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 ईअं बिल्कुलु ईअं इन जो सबबु इहो त साईं मज़मूनी शायरी कई आहे मक़सदु न हिकिड़ो माना मज़मून खां माण्हू हटी वेंदो आहे त पोइ तसलसुल माना न रहंदो आहे ऐं जे मज़मून साईं ईंदो आहे त पोइ इहा शइ थिए थी साईं जी शायरी में हिकिड़ो इहो बि कमाल रहियो आहे त थलसानी जे मिसरो हर मिसरो ॿिए मिसरे खां थोरो वधनाए थो ईंदो आहे हर मिसरो ॿिए जितां असांजो माना कई जोर सां ईंदो हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं साईं जे नोए जो पीक जेको हूंदो आहे उहो मक़ते ते ईंदो आहे आख़िरी उहो मक़ते वारो मिसरो जेको हूंदो आहे उहो मसाइब जे हवाले सां माना पीक हूंदो आहे नोए जो सफ़ा ऐं उहो बि शायरी हिकिड़ो उसूल बि आहे त माना सॼो मज़मून तव्हां सहेड़े अचो पर सॼे मज़मून जी सहेड़ आख़िर में मक़ते वारे मिसरे में ई बिल्कुलु ऐं ॿियो एक्चुअल छा आहे न त शाइरी जूं जेके बेसिक्स आहिनि न उहे गिरदान हे उहो साईं खे उन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर आहे उहो असांखे सम्झाईंदो हुओ इहे शयूं इहे शयूं ॿुधाईंदो हुओ असांखे बाक़ाइदे अॼुकल्ह जे शाइरनि खे इन शइ जी ख़बर न आहे छो त हुननि अदब सां हुननि जो वास्तो न रहियो आहे सिंधी अदब हुननि पढ़ियो न आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हां पाण इन शइ सां वाबस्ता आहियो सिंधी व्याकरण इहे किताब इहे बेसिक आहिनि अदा मरहूम त अदब हा शाइरीअ जो वज़न बहर थींदो आहे छंद विद्या थींदी आहे ऐं इल्म अरूज़ थींदो आहे उन्हनि खे जॾहिं शाइर पढ़ंदो आहे त हुनजी माना शाइरी हिकिड़ी पुख़्ती थींदी आहे ऐं वज़न बहर ते हूंदी आहे ऐं उन्हनि खां माना बाक़ाइदो ॼणो हूंदो आहे वाक़िफ़ु हूंदो आहे शाइरी खां पर तव्हांजो त मौजूदा शाइर जेके मतिलबु आहिनि इहे भई शाइरी जे वज़न बहर इल्म अरूज़ खां या छंद विद्या खां वाक़िफ़ न आहिनि ख़ासि करे सिंध में जेके अॼुकल्ह सराइकी शाइरी कनि था न या इवन उर्दू वारा ई उन्हनि खे इन्हनि शइ जी बेसिक्स जी ख़बर न आहे हा बस काफ़िया जे पोयां सफ़र शुरू कंदा आहिनि हा काफ़ीअ जे पोयां सफ़र शुरू कंदा आहिनि या तर्ज़ मिलंदी उन ते लिखंदा त इहो इहे बेसिक इहे शयूं जेके आहिनि न तव्हां छा सम्झो शाइरी में माना रदीफ़ ज़रूरी आहे नोए में हिकिड़ो पंहिंजो तव्हां नोए पढ़ंदड़ आहियो त लिखण वारा कोन हुजे हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे माण्हू जो रदीफ़ ते जेके नो असां पढ़िया आहिनि उहे बिल्कुलु इफेक्टिव रहिया आहिनि पंहिंजी जात ते रदीफ़ जेकॾहिं मुश्किल आहे ऐं उनखे निभाए थो वञे त उहो कमाल थींदो आहे हा बिल्कुलु कमाल थींदो आहे उहो बिल्कुलु रदीफ़ ते ज़बरदस्त आहे पंहिंजी जात ते ऐं पर उन खे हर माण्हू उहे प्रॉपर नथो करे सघे रदीफ़ खे हर माण्हू प्रॉपर उहे निभाए नथो सघे ऐं छा आहे त रदीफ़ जेको तव्हां रखो था उहो सॼे थल सां सानी सां मिसरे सां टेली थी करे न मज़मून जे हवाले सां उन मक़सद जे हवाले सां उनखे टेली करे तॾहिं असर छॾी थी न ऐं इहो कमु थोरो ॾुखियो आहे माना इहा थोरी कमी शाइरनि में आहे बिल्कुलु आहे महसूसु कई बिल्कुलु आहे ऐं तकरीबन हुसैन गौर साहिबु पंहिंजे माना खोड़ सारा नवनि मौज़ूअनि ते बि माना ऐं शाइरी कई आहे मक़सदु आहे जीअं माना सईद थियो या बीब थियो ऐं गौर साहिब बि मतिलबु आहे विछोड़ जी हद मुकाए छॾी हुई अधु राति को जंटियूं पई हिकु नओं ख़्यालु हुयो मक़सदु आहे इहा शइ हुई त ईअं जोहर साईं नए के ईअं के मौज़ू ते माना नवान का मतिलबु तव्हां को नो लिखारायसि साईं खां हिकिड़ो नो लिगारनि लिखारायो हुयो सईद ख़ान लिगारी वारनि मज़हर लिगारी हा मज़हर लिगारी वारनि ऐं उन्हनि नो पढ़ियो पर नो हसीन इब्न नमीर ते साईं नो लिखियो हुयो शहज़ादे अकबर कातिल ते ऐं उनजो अचणु हज़रत इमाम ज़ैनुलाब्दीन इस्लाम वटि इहो पहिरियों दफ़ो साईं जो नो ॿुधोसीं पोइ ॿियनि लिखणु शुरू कया हिन ते हा ऐं कमाल साईं मां ॿुधायां थो इहो नो अहिड़ो हुयो जो घर बि रोऊं पिया वठा यको माना काफ़ी टाइम काफ़ी ॾींहंनि ताईं माना एॾो ज़बरदस्त नो लिखियलु हो साईं जो जनतुल बकी ते तव्हां हा साईं खां नो लिखायो हा साईं जो इहो नो हुयो त हा बेवारिस पंज मज़ारनि उहो साईं असांखे आख़िरी नो ॾिनो चई गिफ्ट अथव मुंहिंजी तरफ़ां न उहो साईं पंहिंजो साईं पाण लिखियो उहो नो साईं असांखे गिफ्ट ॾिनो ऐं उहो नो तमामु ज़बरदस्त नो लिखियलु हो कमाल हो बेवारिस पंज मज़ार आहिनि पया ॾिसंदी आहे विच बकी आहे इहो नो असां पंजाब में पहिरियों दफ़ो झंग में पढ़ियोसीं ऐं जमांदर सानी जी मखसूसी में जनाब सैदा जी मखसूसी में नो कमाल नो मसाइब ऐं अञा ताईं साईं फज़ल शाह बि हुयो झंग वारनि उन्हनि खे चयोसीं नो अञा ताईं भितुनि ते ॼण लिखे पिया अहिड़ो नो लिखियलु आहे कमाल हो कमाल न लिखियो आहे साईं तारीफ़ी बि शाइरी कई आहे मसाइबी भी शायरी कया पर कमाल हो हे नो कमाल हो साईं जी शायरी कमाल हो तव्हां जेको हो मज़लूम की कहानी सुन लो मेरी ज़बान कोई हाँ बिल्कुलु 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 इहो पुरानो मां लिखियो काफ़ी साल थिया अथई हा मिल ना सका था जिस मज़लूम की कहानी सुन लो मेरी ज़बानी मिल ना सका जो अहले हरम को पानी बिल्कुलु इहो पाण गॾु पढ़ियोसीं नो तव्हां असां पढ़ाईंदा हुआ उन वक़्त में बिल्कुलु
तव्हांजी महिरबानी। तव्हां पैगाम अदा जे लाइ को टाइम ॾिनो असांखे, तव्हांजी महिरबानी। पैगाम अज़ादारी नेटवर्क लाइ को पैगाम अज़ादारी बहितरीनु चैनल आहे ऐं अज़ादारी जे हवाले सां हुननि जो कमु इंतिहाई पॉज़िटिव ऐं इंतिहाई इफेक्टिव आहे ऐं अज़ादारी खे आम करण लाइ ऐं हिकिड़े पॉज़िटिव डायरेक्शन में जेको आहे न खणी वञण लाइ इहो कमु तमामु ज़रूरी हो। इन शइ जी हिते वॾी खोटी असां वटि मैरापुर में जेका पैगाम अज़ादारी नेटवर्क उहा पूरी कई आहे ऐं इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त नौजवान आहिनि अञा अॻिते कमु कंदा ऐं बहितरीनु कमु कंदा माशाअल्लाह। मरण तू पहले मेरे आखिरी गाल तुम कतल करण तू पहले मेरे आखिरी गाल तुम कतल करण तू पहले मेरे आखिरी गाल तुम